नेक नसीब क़ियादतया जह ते हथो अल्लाह जोआ। सही वेठा अहिड़ी पांजी जमातया दीन जमीयत ताकतया नेक नसीब क़ियादतया जह ते हथो अल्लाह जोआ। अहिड़ी पांजी जमातया दीन जमीयत ताकतया। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम इमाम इनकलाब हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो। नारे तकबीर। हजरत मौलाना सही असदुल्लाह साहब हैदरी। साईं काथे वे है नहीं अबा। नारे तकबीर। हजरत मौलाना सही सिराज अहमद शाह अमरोटी शरीफ वाला। नारे तकबीर। दीन जमीयत ताकतया नेक नसीब क़ियादतया जह ते हथो अल्लाह जोआ। अहिड़ी पांजी जमातया दीन जमीयत ताकतया आलिम फाजिल रहनुमा जह में बुजुर्ग अणगण्या। सच्चा कायद सर बसर सचन मानुन खे वण्या। कहिड़ी वेही तोर कजे सचन तां सिर घोर कजे। शिरक कुफर ऐं बिदात खां जिन कई जाम बगावतया दीन जमीयत ताकतया। जुल्म सितम जे राह में बण भी ही दीवारया। हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पारया। हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पारया। दीनी छाव जमीयत ते पूरी प्यारी शरीयत ते हासिल पंहिंजे जमाअत खे हादीअ जी का हिदायतया दीन जमीयत ताकतया। पूरे पाकिस्तान में अहिड़ी नबी तंजीम आ। हर पासे खां हक जी हीअ कंदी ताज़ीम आ। थोरियूं थोरियूं ग़लतियूं कंदो छो त ठहियो मिट्टीअ मां बंदो। माण्हूअ खे हिते रखणी बस माण्हूअ खे हिते रखणी बस। नीयत साफ़ निहायतया दीन जमीयत ताकतया। इंशा अल्लाह मुल्क में आणी दी शरई निज़ाम पंहिंजे जमीयत खे वणियल क़ादिर जो आहे कलाम। अमन अमान शरीयत में सचो रफ़ीक हक़ीक़त में। अमन अमान शरीयत में सचो रफ़ीक हक़ीक़त में। हिन में शामिल खोड़न खे बख्शी रब विलायतया दीन जमीयत ताकतया।